नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। वक़्त के ताबे जी मां ख़बर ॾींदा। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो है त नौजवान नाज़िम जोकियो के कत्ल केस में गिरफ़्तार MP ॾियाम अवैस बजार की पार्टी रुकनियत ख़त्म करण खां वधीक अहम मामलो मुतासिरनि खे इंसाफ़ ॾियारणु आहे। वारस जेकॾहिं MP की पार्टी रुकनियत ख़त्म करण जो मुतालबो कंदा त इहा असां लाइ त मामूली ॻाल्हि हूंदी। असल अहमियत इंसाफ़ की फराहमी जी आहे। वॾे वज़ीर अहिड़ो इज़हार ताबे जी पहुची मक़तूल नाज़िम के वारसनि सां तहज़्ज़ुद बाद मीडिया सां ॻाल्हियुनि दौरान कयो। मुराद अली शाह नाज़िम जोकियो जे वारसनि सां मुलाक़ात करे तहज़्ज़ुद कई ऐं खेनि यकीन ॾियारियो त संदनि इंसाफ़ थींदो। बाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो त नाज़िम जोकियो जो क़त्ल दर्दनाक वाक़ियो आहे ऐं पीपल्स पार्टी तोड़े सिंध सरकार मज़लूमनि सां गॾु आहे। मुख़्तलिफ़ सवालनि जा जवाब ॾींदे वॾे वज़ीर चयो त हुकूमत कंहिंजी बि पुठिबिराई या हिमायत न पई करे। मुराद अली शाह चयो त असां मक़तूल जे वारसनि जा थोराइता आहियूं जिन मुंहिंजी गारंटी ते एहतजाज ख़त्म कयो। असांजी पहिरीं तरजीह इहा आहे त वाक़े जे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई थिए ऐं मज़लूमनि के इंसाफ़ मिले। वॾे वज़ीर चयो त अवाम के इंसाफ़ थींदे नज़र ईंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।